कराची में उस्तादन जो मुस्तकिल करण लाइ सिंध असेंबली आॾो धरणो चकरियूं लठबासी। गर्मी में केतिराई बेहोश। पुलिस एहतजाज कंदड़ उस्तादन खे आर्ट काउंसिल वटि रोके असेंबली जो मुख्य गेट बंद करे छॾियो। पुलिस उस्तादन खे असेंबली ॾांहुं वञण खां रोकियो त चकरियूं थियूं पयूं। एहलकारनि जी लठबाज़ी। उस्तादन रंडकूं टोड़े सिंध असेंबली ॿाहिरां पहुचिया। नारेबाज़ी। उस्तादन जे वफ़द जी सेक्रेटरी तालीम सां ॻाल्हियूं। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त सेक्रेटरी तालीम उस्तादन खे पको करण जो ख़ातिरी कराई हुई, उन बावजूद पको न कयो आहे। सदर आसिफ अली सरदारी सां सिंध जे घरू वज़ीर सियाल इंचार्ज जी मुलाक़ात। सिंध जे घरू वज़ीर सदर आसिफ अली सरदारी के कच्चे में हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी। अमन मान लाइ पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि में बहितर कोऑर्डिनेशन पैदा कई वञे। शहरनि जी जान बाज जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खयां वञनि। सदर जी सूबाई घरू वज़ीर खे हिदायत। IMF बिजली जी क़ीमत में वधीक इज़ाफ़े जो मुतालबो करे छॾियो। वर्चुअल ॻाल्हि ॿोल दौरान IMF खे गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जे क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। IMF हिकु भेरो ॿीहर बिजली जी क़ीमतुनि में घटि 5 रुपया वाध जी घुर करे छॾी। नए कर्ज़ प्रोग्राम ते अहम अघ भराई हलंदड़ महीने जे आख़िर ताईं थियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ताजुक सदर काहिर रसूल ज़ादा सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे समूरनि शोबनि में ॿतरफ़े सहकार खे हथी ॾियण ते इत्मिनान जो इज़हार। वज़ीर आज़म जी ताजुक सदर खे कराची बंदरगाह ते वापार जी दावत। शहबाज शरीफ जो समाहित ॿिन्ही मुल्कनि में स्ट्रेटेजिक भाईवारी सां मुआहिदा लाॻापनि में तारीख़ी संग मेला आहिनि। लाॻापनि सां इक़्तिसादी शोबनि में सहकार खे हथी मिलंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। इंडेक्स 80,000 जी नई बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं बि कारोबारी ॾिहाड़े ते 100 इंडेक्स में 728 पॉइंट जी वाध थी ऐं कारोबार जी पुॼाणी ते इंडेक्स 79,552 पॉइंट्स ते बंदि थियो। अॼु बि कारोबार जी शुरूआत सां ई 100 इंडेक्स में 460 पॉइंट जी वाध। इंडेक्स 80,094 पॉइंट्स ते पहुची वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम एमरजी लाॻापियल अमलदारनि खे रेड लाइन जी लाटू बायोगैस ऐं डिपोस ते जारी कम में तेज़ी आणण जी हिदायत। शर्जील एमरजी सदारत हेठि येलो लाइन ऐं रेड लाइन PRT बाबति धारदार इजलास। सूबाई वज़ीर पारां कम जी अॻुभराई जाचण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत। शर्जील मेमर जो चवणु आहे त BRTs मंसूबा जल्द खां जल्द मुकमल करण हुकूमत जी अवलीन तरजीहनि में शामिल आहे। ॾींहं राति धारदार शिफ्टनि में कम करे PRTs खे जल्द मुकमल कयो वञे। सिंध हाई कोर्ट पारां इम्कानी बरसातुनि जे इंतज़ामनि बाबति दरख़्वास्त ते चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी आबपाशी खां जवाब तलब। हिन साल बि मुख़्तलिफ़ इदारनि पारां मामूल खां वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। बरसातुनि ऐं ॿोड़ जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ कयल इंतज़ामनि ते वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि खां रिपोर्ट तलब कई वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा अदालत लाॻापियल धुरनि खां 15 जुलाई ताईं जवाब तलब करे वरितो।
इस्लामाबाद से अपारा थाने थे दाखिल केस में पीटर बानी समेत समूरा जवाबदार बरी। शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, असद केसरी बिया केस में बरी थी विया। जुडिशियल मैजिस्ट्रेट यासिर महमूद की अदालत से महफूज फैसलो ॿुधाए छॾियो। पीटर बानी समेत ॿिनि ते इलेक्शन कमीशन के फैसले खिलाफ एहतजाज ते केस दाखिल हो। कंधाकोट भरसा पुलिस चेक पोस्ट ते धारियलनि जे हमले में शहीद थियल अहलकारनि जी जनाज़े नमाज़ अदा। शहीद अल्हर इनो सबज़ोई ऐं निसार अहमद कल्होड़ जी जनाज़े नमाज़ में डिप्टी कमिश्नर एसएसपी रेंजर्स जी विंग कमांडर्स समेत पुलिस रेंजर्स अमलदारनि ऐं शहरनि जी शिरकत। पुलिस जी दस्ते शहीद अहलकारनि खे सलामी पेश कई। दादर पुलिस चेक पोस्ट ते धारियलनि जे हमले में ॿ पुलिस अहलकार शहीद ऐं 2 ज़ख़्मी थिया हुआ। पुलिस मुक़ाबले में हिक ॾोहारी मारण जी दावा कई वई आहे। वडे वज़ीर पारां कंदकोट में पुलिस चेक पोस्ट ते धाड़ेलनि जे हमले जी मसम्मत। आईजी सिंध खां पाकिज इंक्वायरी रिपोर्ट तलब। ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत। मुराद अली शाह जो चमड़ा है त हुकूमत पुलिस एहलकारनि जी कुर्बानियुनि खे विसारे नथी सघे। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में धार धार वाक़ियनि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल। ओबावड़ो भरसा कारण इल्ज़ाम हेठ पुट हथां माउ क़त्ल थी वई। ॻोठ गंगल मोड़ वटि जवाबदार बंदूक जा फायर करे पंहिंजे वेगी माउ रुबीना मज़ारी खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। डेहर की भरसा निराली पुल लग गुरगिज बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान क़त्ल। पुलिस मामूली ॻाल्हि तां झेड़े में अल्ताफ़ गुरगिज मारिजी वियो। जवाबदार की गिरफ्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ॾखण वेझो ॻोठ फतेह मोहम्मद शहर में नौजवान ज़ाहिद शर खे गोलियुनि जो खाज बणायो वियो।